अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जी खबरूं। नाज़रीन, रानीपुर ऐं गरेजी एहसास सेंटर एजेंट माफिया जी आमजगाह बणिजी विया आहिनि। सेंटरनि ते डिवाइस माफिया बेखौफ़ ते मिस्किन मुस्तहिक औरतुनि खे ॿिन्ही हथनि सां फुरे रहिया आहिनि। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर रहीम सोलंकी मूजिब डिवाइस होल्डर जी ॾाढ ख़िलाफ़ मुस्तहिक औरतुनि जे एहतिजाज ऐं शिकायतुनि जो एसी सोबोदेरो राजेश कुमार हाई स्कूल गडेजी में क़ाइमु कयल एहसास किफ़ालत सेंटर जो ओचितो दौरो कयो। उन मौक़े ते एसी सोबोदेरो सख़्त कावड़ जो इज़हार कंदे डिवाइस हलाईंदड़ एजेंटनि खे सख़्तीअ सां पाबंद कयो त कंहिं बि क़िस्म जी कटौती नाक़ाबिल बर्दाश्त हूंदी। कटौती कंदड़नि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वेंदी ऐं खेनि सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। हुन चयो त मुस्तहिक औरतूं कटौती कंदड़नि जी निशानदेही कनि त खेनि सज़ा ॾेई सघूं था। वधीक खबरुनि या अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।